बकेराशरीफ में बकेराणी सब डिवीजन के मजदूर यूनियन के अॻवाणन की अहम गॾजाणी थी गुज़री। गॾजाणी बकेराशरीफ में थी गुज़री। प्रोग्राम जो मकसद मजदूर यूनियन में नौजवान क़यादत के तंजीम में अॻियां अचण लाइ कोठाई वई, जंहिंमें बकेराणी सब डिवीजन के आयल मजदूर यूनियन के अॻवाणन ऐं मेंबरन पारां मुतफ़िका राय सां मजदूर यूनियन जो सदर लाइक ॾिनो बुरफत ऐं जनरल सेक्रेटरी लाइ इमदाद अली टालपुर खे चूंडियो वियो। इन्हीअ मौक़े ते नए चूंडियल सदर लाइक ॾिनो बुरफत ऐं जनरल सेक्रेटरी उमीद अली टालपुर पारां मजदूर यूनियन के अॻवाणन ऐं मेंबरन सां ॻाल्हाईंदे चयो त असां बकेराणी सब डिवीजन जे मजदूर यूनियन जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं, जिन असां ते एतमाद कंदे वॾी ज़िम्मेवारी बख़्शी आहे। इन मौक़े ते तंज़ीम जे अॻवाणन अनवर मरी, अब्दुल करीम खासकेली, रसूल बख्श ताहिराणी, इमदाद अली आकलाणी, यूसुफ मरी, मीर हाजी टालपुर, अकबर जुणेजो ऐं मजदूर यूनियन जा अॻवान ऐं मेंबर वरियंग में शरीक थिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।